वारे जे कार स्टाफ वटां हिकु ॼणे जो लाश हथायो आहे। वधीक तफ़सील लाइ असां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे मेरान टीवी जो रिपोर्टर अहमद अली चांडियो। जी अहमद अली, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी, वारा में कार स्टाफ ते 60 वरनि जे नामालूम पीरसन जो लाश हथ आयो आहे। जॾहिं त फोटी जी का बि सुञाणप न थी सघी आहे। जॾहिं त शहरनि पारां वारा पुलिस खे इतला ॾिनो वियो त कार स्टाफ ते 60 वरनि जे पीरसन जो लाश पियल आहे। जॾहिं त पुलिस पहुची लाश पंहिंजी तहवील में वठी छॾियो आहे ऐं ज़रूरी कार्रवाई लाइ पुलिस लाश खणाए वई आहे। जॾहिं त शहरनि जो इहो पिणु चवणु हुयो त कुझु ॾींहं खां ही नामालूम शख़्स कार स्टाफ ते अची वेही रहंदो हुयो। कुझु टाइम अॻु भित जी टेक ॾेई वेठो हुयो त उन हंधि ई हू फौत थी वियो आहे, जंहिंजो इतला वारा पुलिस खे ॾिनो वियो हुयो। जॾहिं त पुलिस पहुची मरहूम पीरसन नामालूम शख़्स जी शीशे में सुञाणप कार्ड न हुजण सबबि अंदर जी सुञाणप न थी सघी आहे। जी अहमद अली चांडियो, जी महिरबानी।